हाँ तो मेहरबानो दिलदारो मनठारो कदरदानो उहे खुश नसीब आहिनि जिनखे सिंधुअ जो अमृत नसीब थियो आहे। उहे खुश नसीब आहिनि जिन कंवर राम जी सुहिणी सूरत ॾिठी आहे ऐं उहे बि खुश नसीब आहिनि जिन छा सचल स्वामी जी भूमि ते जनम वरितो आहे। अरे उहे बि खुश नसीब आहिनि जिन जे रगुनि में अहिड़े महान पुरुषनि जो खून दौड़े रहियो आहे। हाँ त सिंधी सपूतो तव्हां मां जिन बि बोतल जो न पर पंहिंजे जीजल जो खीर पीतो आहे उहो मुंहिंसां आवाज़ में आवाज़ मिलाइनि ऐं ज़ोर सां चवनि आयो लाल कयो झूले। आवाज़ किथे आहे? आवाज़ किथे आहे? दादा राम पंजवाणी चवंदा हुआ त जंहिंखे हथ न हुजनि भले उहो ताड़ी न वॼाए, जंहिंखे ज़बान न हुजे उहो भले झूलेलाल न चवे। तव्हांखे हथ बि आहिनि, ज़बान बि आहे, मुंहिंजे आवाज़ सां आवाज़ मिलायो ऐं ज़ोर सां चओ आयो लाल कयो झूले। न अञा मज़ो कोन्हे, अञा मज़ो कोन्हे। अरे भाई तव्हां पंहिंजो आवाज़ झूलेलाल ताईं नथा पहुचायो त पंहिंजो आवाज़ सरकार माए बाप ताईं कीअं पहुचाईंदा? अचो हिकु दफ़ो मूंसां वरी ज़ोर सां आवाज़ मिलायो ऐं चओ आयो लाल कयो झूले। जिले इलाही तशरीफ ला रहे हैं। छा त खुशबू आहे, तन खे ताज़ो कंदड़, रूह खे राहत ॾींदड़। ईअं पियो लॻे को सिंधड़ीअ जो गुल हिते पहुची वियो आहे। सिंध जी खुशबू हिंद में लॻे थो सिंध जो को सचो सपूत हिते आयल आहे। अदा किथे आई? अदा किथे आई? आवाज़ दे किथे आ दुनिया मुझी उते आ। अरे जहाँ पना तव्हां हिते निंड न कर नादान, सुता उथी जाग, निंड न कजे एतरी सुल्तानी सुहाग। निंडू कंदे कोन मिले, निंडू कंदे कोन मिले, निंडू कंदे बदतमीज शहनशाह हिंद अकबर एज़म के निंड मां उथारण जी तुंहिंजी जुरत कीअं थी? अरे जहाँ पना तव्हां सिंधी में था ॻाल्हायो? ही त असली चमत्कार थी वियो, चमत्कार थी वियो। छो बच्चा पंहिंजे मातृभाषा में ॻाल्हाइण में को शर्म आहे? इहो न विसार नादान त असांजो जनम सिंध सगोरीअ जे उमरकोट में थियो हो। आफ़रीन, तव्हांखे आफ़रीन आहे। हेतिरनि सदियुनि खां पोइ बि तव्हांखे सिंधी यादि आहे। अफ़सोस सिर्फ़ु अध सदी गुज़री आहे, असां पंहिंजी ॿोली विसारी आहे, ॿियनि ॿोलियुनि ऐं अंग्रेज़ी ॿोली खे अपनायो आहे, पंहिंजो कयो आहे। अफ़सोस सद अफ़सोस त सिंधु घाटीअ जे माण्हुनि पंहिंजी ॿोली विसारी आहे। मोहन जे दरे जे वारसनि पंहिंजी ॿोली भुलाए छॾी आहे। अरे अरे हाणे असांखे सिंधी ॿारनि मां सिंध जी महक किथां मिलंदी? किथां मिलंदी असांखे सिंध जे ॿारनि मां सिंध जी महक? सिंध जी महक, सिंध जी महक, सिंध जी महक। जहाँ पना तव्हां त महान आहियो, महिरबानी करे असांखे ॿुधायो त असांखे न सुञाणप जे संकट खां केरु अची बचाईंदो? हिकु फ़रिश्तो ईंदो, आसमान मां हिकु फ़रिश्तो ईंदो जेको असां सभिनी सिंधियुनि खे सुञाणप जे संकट खां बचाईंदो, असांजी सभ्यता बचाईंदो, असांजी संस्कृति बचाईंदो, असांजे क़ौम खे बचाईंदो। ॿार जे रूप में ईंदो उहो फ़रिश्तो, ॿार जे रूप में। ओल्ड मैन माना धीअ तुंहिंजो नालो?
सॉरी अंकल, मुझे सिंधी बोलने नहीं आती। नालो मीन्स? बेटा नालो मीन्स नाम नाम नेम। ओह नेम। माय नेम इज पहचान, which means identity. पहचान सुञाणप पुट तुंहिंजी हिकिड़ी पहचान अथई त तूं सिंधियन आहीं। तूं सिंधी माउ जो खीर पीतो आहे ऐं तूं मोहन जे दरे जी वारसुल आहीं। सिंधू घाटीअ जी तूं सभ्यता जी मालकियन आहीं। तूं सिंधी ॻाल्हाईंदी आहे, सिंधी लिखंदी आहे, सिंधी पढ़ंदी आहे, सभिनी खे सिंधी सेखारींदी आहे ऐं सभिनी सिंधियुनि खे पाण ते फ़ख़ुरु कराईंदी त हू सिंधी आहे। चओ चओ कीअं विसारियां सा ॿोली, कीअं विसारियां सा ॿोली, जंहिंमें माउ ॾिनी मूंखे लोली, जंहिंमें माउ ॾिनी मूंखे लोली।